अॼु असां लफ़्ज़ मेक सिखंदासीं एज अ कॉज़ेटिव वर्ब, यानी असां लफ़्ज़ मेक खे कॉज़ेटिव वर्ब तौरु इस्तेमालु कंदासीं। जीअं त असांखे ख़बर आहे त हर लफ़्ज़ जूं 4 हालतूं हूंदियूं आहिनि, अहिड़ी तरह लफ़्ज़ मेक जूं बि 4 हालतूं आहिनि, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म ऐं इंक फॉर्म। लफ़्ज़ मेक पाण प्रेज़ेंट टेंस में इस्तेमालु थींदो आहे, यानी ही प्रेज़ेंट आहे, फर्स्ट फॉर्म, इन खे असां बेस फॉर्म बि चवंदा आहियूं। मेड, ही मेक जो सेकंड फॉर्म आहे, इन खे असां पास्ट बि चवंदा आहियूं। मेड पास्ट पार्टिसिपल, ही थर्ड फॉर्म आहे, यानी 3 हालत। मेकिंग, ही प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे, यानी इंक फॉर्म। लफ़्ज़ मेक कॉज़ेटिव वर्ब तौरु इस्तेमालु थींदो आहे। लफ़्ज़ में कॉज़ेटिव तौरु ज़ाहिर करे थो तव्हां कंहिं माण्हू खे ज़ोर था भरियो या मजबूर था करियो त हू तव्हांजे लाइ कुझु करे, या कंहिं माण्हू खे इसरार था करियो त हू तव्हांजे लाइ कुझु करे। मेक मजबूर करण या ज़ोर भरण, इसरार करण। लिखाइण, पढ़ाइण, विढ़ाइण, रोआरण, ख़रीद कराइण, ख़र्च कराइण, छॾाइण, भॼराइण। अहिड़ी तरह ॿिया बि केतिरा ई लफ़्ज़ आहिनि, मसलन खिलाइण, सुम्हारण, बिहारण वग़ैरह वग़ैरह। जुमिले जी बनावट हीअ आहे, पहिरियों असां सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ लफ़्ज़ मेक रखंदासीं, उन खां पोइ असां पर्सन रखंदासीं, यानी जंहिं शख़्स खे असां मजबूर था करियूं या ज़ोर था भरियूं या इसरार था करियूं त हू फलाणो कमु करे। उन खां बाद में असां मेन वर्ब रखंदासीं, यानी मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म। आई मेड हिम राइट, मूं हुन खां लिखारायो। पहिरियों असां सब्जेक्ट रखियो आहे आई, उन खां पोइ असां मेक रखियो आहे, उन जो माज़ी मेड, उन खां पोइ असां पर्सन रखियो आहे हिम, उन खां पोइ असां मेन वर्ब रखियो आहे, यानी राइट। आई मेड हिम राइट। He made me write a lesson, हुन मूं खां सबक़ु लिखारायो, यानी हुन मूंखे मजबूर कयो सबक़ु लिखण ते। He made Hasnain read a newspaper, हुन हसनैन खां अख़बार पढ़राई, यानी हुन हसनैन खे मजबूर कयो अख़बार पढ़ण ते, या हुन ज़ोर भरियो हसनैन ते अख़बार पढ़ण लाइ। He made me fight you, हुन मूंखे तोसां विढ़ायो, यानी हुन मूंखे मजबूर कयो तोसां विढ़ण ते, या इसरार कयो मूंखे तोसां विढ़ण ते। He made his wife weep, हुन पंहिंजी ज़ाल खे रोआरियो, यानी हुन पंहिंजी ज़ाल खे मजबूर कयो रोअण ते। She made her husband buy a new dress, हुन पंहिंजे मुड़ुस खां नओं वॻो ख़रीद करायो, यानी हुन पंहिंजे मुड़ुस खे मजबूर कयो नओं वॻो ख़रीद करण ते। My wife always makes me spend money in 2 days, मुंहिंजी ज़ाल हमेशह मूंखां 2 ॾींहंनि में पैसा ख़र्च कराईंदी आहे, यानी मुंहिंजी ज़ाल मूंखे मजबूर कंदी आहे 2 ॾींहंनि जे अंदरि पैसा ख़र्च करण ते। She made me leave house, हुन मूंखां घर छॾायो, यानी हुन मूंखे मजबूर कयो घर छॾण ते, या हुन मूंखे ज़ोर भरियो घर छॾाइण ते। She is making him run behind the car, हूअ हिन खे गाॾी जे पोयां भॼराए रही आहे, यानी हूअ हुन खे मजबूर थी करे गाॾी जे पोयां भॼण ते। अहिड़ी तरह ॿिया बि असां केतिरा ई जुमिला ठाहे सघूं था। ही इज़ मेकिंग मी लाफ। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, इकरा पब्लिक स्कूल वगन, ऐं हिन वीडियो खे लाइक करियो ऐं पंहिंजे दोस्तनि में पिणु शेयर करियो। थैंक्स फॉर वॉचिंग।